अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो GM न्यूज़ ख़बरनि जी अपडेट जे सिलसिले खे अॻियां वधाईंदे तव्हांखे मातरी ख़बर ॾींदा। मातरी खां असांखे ब्यूरो चीफ राजेश कुमार रिपोर्ट करे रहियो आहे। जस्कम आरिसर टंडो मोहम्मद खान जी अगवान अब्दुल खालिक हासकेली ऐं रोशन ठाकुर जी आज़ादी ऐं जबरी गमशुदगी ख़िलाफ़ मोया में एहतजाज। तफ़सील मूजिबि मोया शहर जे जस्कम आरिसर तलका टंडो गुलाम हैदर जी अगवान पीर बख्श बागरानी ऐं ॿियनि जी अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंसां ख़िताब कंदे अगवाननि जो चवणु हो त अब्दुल खालिक हासकेली ऐं रोशन ठाकुर 10 ॾींहं अॻु टंडो मोहम्मद खान कोर्ट में पेशी लाइ आयल हुआ, जिन्हनि खे कोर्ट खां ॿाहिरि पुलिस हथां खंभे गुम करे छॾियो अथसि। 10 ॾींहं गुज़रण जे बावजूदि बि टंडो मोहम्मद खान पुलिस जस्कम आरिसर अगवान अब्दुल खालिक हासकेली ऐं रोशन ठाकुर खे अञा ताईं आज़ादु न कयो वियो आहे ऐं न ई का केस में गिरफ़्तारी दायर कई वई आहे। अगवान खंभे गुम कयल अगवाननि खे अदालत खां मथां क़त्ल करण जी ख़दशे जो इज़हार कंदे सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं हाई कोर्ट ऑफ सिंध जे चीफ जस्टिस सां अपील कई आहे त अगवाननि खे खंभे गुम करण जो फौरी तौरु नोटिस वठी आज़ादु करायो वञे, ॿी सूरत में पुरअमन एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। मातरी खां असांजो ब्यूरो चीफ राजेश कुमार रिपोर्ट करे रहियो। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो GM न्यूज़।